नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरे में ख़बर ॾींदा हलूं त छाछरे जे ॻोठ गुल मोहम्मद रिंद जे मासूम 6हीं क्लास जे शागिर्द सलेमान रिंद सां थियल बदफैली जो जवाबदार 3 ॾींहं बि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मुबारक रिंद हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्द जो प्रेस क्लब मुबारक रिंद ते एहतजाजी मुज़ाहिरो शागिर्द जो चवणु आहे त असां SSP थरपारकर खां मुतालबो करियूं था त असांजे मासूम शागिर्द सां बदफैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे शागिर्द सलैमान सां बदफैली तई आहे जंहिंजा अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां हुकूमत खां अपील करियूं था त जल्द उन जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। 6हीं क्लास जे शागिर्द सलैमान सां ॿिनि ॼणनि जेका बदफैली कई आहे उनजो अञा कंहिं नोटिस न आहे वरितो ऐं उन सां इंसाफ़ कयो वञे। SSP थरपारकर खे अपील था करियूं त जेका छोकिरे सां बदफैली सलैमान सां थी आहे जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। असां हुकूमत खे गुज़ारिश था करियूं, SSP गुज़ारिश था करियूं त उन जवाबदार जेके भी आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।